नाज़रवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त ठारू शाम ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत जी नाइली 21वीं सदी में भी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हाजी अली नवाज़ बुर्दी ठारू शाह में पढ़ंदड़ ॿार फर्श ते वेहण ऐं पढ़ण ते मजबूर आहिनि। 21वीं सदी में दुनिया किथां खां किथे अची पहुती है ऐं ऑनलाइन तैलीमी निज़ाम जे दौर में सिंध सूबे में तैलीमी निज़ाम तबाह थी वियो है, जंहिं करे ॿार फर्श ते वेही तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। करोड़ों रुपयनि जी बजट हुजण जे बावजूद इहा केॾां वञे थी को पुछण वारो न आहे। तालीम जो ही मयार अवां जे साम्हूं आहे। मुल्क जो मुस्तक़बिल असांजे ईंदड़ नस्लुनि जे हथनि में आहे ऐं ईंदड़ नस्लुनि खे ज़मीन ते वेठे तालीम कीअं ॾिनी पई वञे, जेका सिंध हुकूमत जी नाइली जो चिटो सबूत आहे। स्कूल में फर्नीचर नाले का बि शइ न आहे। ॿार सख़्त सर्दी में ज़मीन ते वेहण ऐं पढ़ण ते मजबूर आहिनि। इहो सिंध हुकूमत ते वॾो सवालिया निशान आहे। असांजा चूंडियल नुमाइंदा MNAs ऐं MPs जॾहिं वोट वठण जो वक़्तु अचे थो त अवाम जे घरनि में वञे थो ऐं वॾियूं दावाऊं कयूं वञनि थियूं त अवां खे बहितर रोड, पाणी, बिजली, गैस, अस्पतालूं ऐं तालीम जो निज़ाम फराहम कयो वेंदो ऐं अॼु इन्हनि दावाउनि जो सिंधी ॿारनि बचनि खां फौरी नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। इंतज़ामिया ऐं आला ऑफिसरनि जॾहिं त हुकूमत हाजी अली नवाज़ बुर्दी स्कूल जे हेडमास्टर जो उहिदो ॾियण खां इनकार करे छॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।